दोस्तों, असां वटि अॼु मौलाना असदुल्ला साहब आयो, असदुल्ला खोड़ो साहब, हिन जा वॾा वॾा आहिनि ऐं पाण आलिम दीन आहिनि। अल्लाह साईं हिनखे हयाती ॾिए ऐं हिन जो जेको मैसेज आहे उहो माण्हू आसानी सां सम्झी वेंदो आहे। शेख अयाज़ चयो हुयो, माण्हू ॿिनि जॻहियुनि ते जेको आहे सच ॻाल्हाए सघे थो, या त चरियो थी करे या मज़ा मज़ा में। त मज़ा मज़ा में जेको मौलाना असदुल्ला साहब जेको सच ॿुधाईंदो आहे ऐं उहो एॾो त ज़बरदस्त सच हूंदो आहे जंहिंमें माण्हू बाक़ाइदे अमल वठंदा। जीअं मौलाना साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त साईं जंहिंजी शादी न थियल हुजे उहो चवंदो हीउ साईं बुज़ुर्ग आहे, हिन शादी न कई सॼी उमिरि, और जंहिंजो सेवर न करे उहो बुज़ुर्ग आहे। बस कर जट बेलचा न ठोके। एॾो तव्हांजो इहो मशहूरु थी वियो आहे डायलॉग, जो उमर नंढो पुटु आहे उहो बि चवंदो अथव बेलचा न ठोके। कमाल कमाल साईं, वरी जेको माइक खणी करे ईअं कढ पवंदा हो न, बाक़ी इहो कमाल जेको शुरू वारे ताईं मां क्लिप ॾिठी उहा ॾाढी ज़बरदस्ती। इस्लाम असांजो मज़हब अहिड़ो आहे जंहिंजा पैकेज ई अजीब आहे। दुनिया जी बुखियुनि कंपनियुनि जा पैकेज ॿुधा हूंदव, यू फोन जो पैकेज, टेलीनॉर जो पैकेज, हाणे ज़ोंग त मथो ई खाई वियो आहे। 20 रुपए में 2 कलाक। अरे 2 कलाक छा ॻाल्हाईंदो, ख़ुदा जी मार पयव। अटो सस्तो न कंदा, खंड सस्ती न कंदा, बाक़ी पैकेज लख न। अरे पैकेज सस्ते करण मां आवाम खे कहिड़ो फ़ाइदो? नालीअ ते वेठा यार, कीड़ा कीड़ा माना अजीब अजीब ज़बरदस्त ॻाल्हियूं तव्हांजूं हूंदी हक़ीक़त ते आहे। हक़ीक़त हूंदी आहे, ऐं जेको पैगाम हूंदो आहे। ऐं वरी ख़ासि करे जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि दोस्त, छड़ा छड़ा जेके कुआरा कुआरा, उन्हनि लाइ बि पैगाम हूंदो आहे। हा, जेकॾहिं मायुनि जा शौक़ीन आहियो त पोइ मायूं जन्नत में, ख़ुदा जो कसम 0 मीटर दॿो के आईफोन माजी तकरीरन मश्करन के घर में आने चैनल वारन चयो न मुला के न वठी आयो तो कहां भी ट्रपड़ बदो असा जो याद ना वठी हाय हाय गुरायो जैसा अली गुल मलाए मुखे भोवा त बिनी के कडी एकड़े के न रखा। ओए ओए मेर काथे अल्लाह तो चए जेको मुझे मखलूक सां भलो हलंदो उहो मां अल्लाह खे प्यारो लॻंदो। इन जे करे अल्लाह जी इबादत सां गॾु, रसूलुल्लाह जी इताअत सां गॾु मुंहिंजो पैगाम इहो आहे, ख़ासि करे उलमा इकराम जे लाइ, त माण्हुनि खे ख़ल्क़ खे ख़िदमत जो बि दर्स ॾियनि। छो त हुज़ूर फरमाए ख़ैरुन नास मन यनफ़उन नास, तव्हां में भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए, माण्हुनि सां भलाई करे। भिटाइजो न, वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर भितर छापड़ूं ऐं धूणा बितार सान, पर फिरियो फिरियो फर कनि पिया नियत मुताबिक़ पंहिंजे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह हिन चैनल खे कामयाबी नसीब फरमाए, अल्लाह असांजी मोहब्बतुनि खे आम फरमाए, नफ़रतुनि खां बचाए, फ़िरक़ावारियत खां बचाए, अल्लाह असांजे सिंध खे हक़ीक़ी बाबुल इस्लाम बनाए।